अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवा खां। ठरी मिरवाह मां बदअमनी जी बाह ख़त्म न थी सघी। ठरी मिरवा प्रेस क्लब मां थियल चोरी वापसि न थियण जे करे सहाफ़ी सरापा एहतजाज कंदे सीनियर सहाफ़ी सदर मुमताज़ शर, मोहम्मद मलूक शर, गुलाम शबीर ख़ासकेरी, ज़मीर शर, इल्ताफ़ शर, आबिद शर ऐं अब्दुर्रज़ाक बांबड़, सलेमान समधी ऐं ॿियनि प्रेस क्लब ठरी मिरवा आॾो एहतजाज कंदे चयो त ठरी मिरवा प्रेस क्लब मां स्टेबलाइज़र चोरी थी वई। पुलिस कूड़ा दिलासा ॾिना आहिनि, मगर अॼु ताईं प्रेस क्लब जी चोरी वापसि न थी सघी आहे। हिननि SSP साहब खां SHO ठरी मिरवा खे हटाइण जो मुतालबो पिणु कयो आहे। हटाओ